जैसे सौ पसौ तेसी नीह निभाए बो जाने पो अल्लाह के रहों दो कैसा भला या अल्लाह जल जलालहू ओ मजा करीम रब। अज 15 सफ़र साईं फ़तेह मोहम्मद लाशारी साईं शहीद खानन शाह बुखारी जे रोज़े में लख सलवात पढ़ाई। अॼो को फ़तेह मोहम्मद साईं जो ख़ैर, अॼो को न्याज़ पंहिंजी बारगाह में ही ख़ैर उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। आमीन। फ़तेह मोहम्मद साईं के साईं जे बचड़नि के अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। फ़तेह मोहम्मद साईं के जोड़ी पुटनि जी बि अता फरमा। अल्लाह तुंहिंजो वाइदो थियल त मुंहिंजे महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव। तुंहिंजो वाइदो सचो सच्चे महबूब उन जे आल जो वास्तो थी। फ़तेह मोहम्मद साईं जा असां सभिनी जा अॼु बेड़ा पार फरमा। आमीन। साईं मोर साईं नारे जो साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। आमीन। ओ मौला साईं उस्ताद मीर जुल्फ़कार टालपुर साईं के उस्ताद मीर जुल्फ़कार टालपुर साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा। आमीन। मुंहिंजो बचपन जो साथी साईं क़िबला सैयद कारल शाह बाबा साईं के ओ मौला साईं जे सॼे आयाल के क़यामत ताईं अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए हर मुश्किलात को पनाह ॾियण के आबाद फरमा। आमीन। साईं मौला बख्श लौट साईं जा बच्चा घर आबाद फरमा। आमीन। हाजी साईं अल्लाह वधायो भंड साईं जो बेड़ो तार। आमीन। मां दिल जो गुजरियो ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। ओ मौला शहीद खानन शाह बुखारी जो वास्तो थी। ओ सोना शहीद बादशाह अॼु असां